उमरकोट में माछी बिरादरी जे घरनि ते चढ़ाई ऐं औरतुनि जी तज़लील करण ते ॿ SHOs समेत 9 एहलकारनि खे मुअतल कयो वियो आहे। घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार ऐं IG सिंध जावेद आलम ओडे जे नोटिस वठण खां पोइ DIG मीरपुर ख़ास रिटायर्ड कैप्टन फैसल अब्दुल्ला चाचड़ घरनि ते चढ़ाई वारी कार्रवाई में शामिल SHO सिटी अहमद बख्श नारे जो रहमू ऐं SHO वुमेन पुलिस स्टेशन खुशबख्त शबाना नाज़ ऐं ॿियनि एहलकारनि खे मुअतल करे छॾियो। ॿियनि मुअतल थियल एहलकारनि में ASI काशिफ हुसैन शाह, हेड कांस्टेबल जमील अहमद, औरत हेड कांस्टेबल शाहीन, औरत पुलिस एहलकार फातिमा अकबर, ज़ेबनिसा सबीहा ऐं शारख शामिल आहिनि। मुअतल कयल ऑफिसरनि ऐं एहलकारनि खे लाइन हाज़िर रिपोर्ट करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। DIG ऑफिस तरफ़ां जारी बयान मूजिबि शुरूआती हक़ीक़तनि ऐं मौजूदु शाहिदनि जे बुनियादनि ते एहलकारनि खे ईंदड़ हुकुम ताईं मुअतल कयो वियो आहे। अव्हां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त उमरकोट में माछी बिरादरी जे घरनि ते चढ़ाई ऐं औरतुनि जी तज़लील करण ते ॿिनि SHOs समेत 9 एहलकारनि खे मुअतल कयो वियो आहे। घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार ऐं IG सिंध जावेद आलम ओडे जे नोटिस वठण खां पोइ DIG मीरपुर ख़ास रिटायर्ड कैप्टन फैसल अब्दुल्ला चाचड़ घरनि ते चढ़ाई वारी कार्रवाई में शामिल SHO सिटी अहमद बख्श रहमू, SHO वुमेन पुलिस स्टेशन खुशबख्त शबाना नाज़ ऐं ॿियनि एहलकारनि खे मुअतल करे छॾियो। ॿियनि मुअतल थियल एहलकारनि में ASI काशिफ हुसैन शाह, हेड कांस्टेबल जमील अहमद, औरत हेड कांस्टेबल शाहीन, औरत पुलिस एहलकार फातिमा अकबर, ज़ेबनिसा सबीहा ऐं शाहरुख शामिल आहिनि। मुअतल कयल ऑफिसरनि ऐं एहलकारनि खे लाइन हाज़िर रिपोर्ट करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। DIG ऑफिस तरफ़ां जारी बयान मूजिबि शुरूआती हक़ीक़तुनि ऐं मौजूदु शाहिदनि जे बुनियादनि ते एहलकारनि खे ईंदड़ हुकुम ताईं मुअतल कयो वियो आहे। अहम ख़बर खां खे आगाह करे रहिया आहियूं त उमरकोट में माछी बिरादरी जे घरनि ते चढ़ाई ऐं औरतुनि जी तज़लील करण ते ॿिनि SHOs समेत 9 एहलकारनि खे मुअतल कयो वियो आहे। घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार ऐं IG सिंध जावेद आलम ओडे जो नोटिस वठण खां पोइ DIG मीरपुर ख़ास रिटायर्ड कैप्टन फैसल अब्दुल्ला चाचड़ घरनि ते चढ़ाई वारे वाक़िए कार्रवाई में शामिल SHO सिटी अहमद बख्श रहमू, SHO वुमेन पुलिस स्टेशन खुशबख्त शबाना नाज़ ऐं ॿियनि एहलकारनि खे मुअतल करे छॾियो। ॿियनि मुअतल थियल एहलकारनि में ASI काशिफ हुसैन शाह, हेड कांस्टेबल जमील अहमद, औरत हेड कांस्टेबल शाहीन, औरत पुलिस एहलकार फातिमा अकबर, ज़ेबनिसा सबीहा ऐं शाहरुख शामिल आहिनि। मुअतल कयल ऑफिसरनि ऐं एहलकारनि खे लाइन हाज़िर रिपोर्ट करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। DIG ऑफिस तरफ़ां जारी कयल बयान मूजिबि शुरूआती हक़ीक़तुनि ऐं मौजूदु शाहिदनि जे बुनियादनि ते एहलकारनि खे ईंदड़ हुकुम ताईं मुअतल कयो वियो आहे।